हेतिरे दिमाग़ ख़राब थियो आहे ओ वक्त हर कलमा ये लगा मां पेड़ तो पाए ये लग रहे बाहु तो बुधाए खुदा को पा मुखे न मार अरे हेॾे माफ़ी तोखे तॾहिं मिलंदी जॾहिं तूं सावल जे साम्हूं कबूलदार थींदे। हाँ वारस मां हर गुनाह कबूल करण लाइ तैयार आहियां। रावल के भी मुंह मारियो आ, शहमीर के भी असां मारियो आ। बाबा साईं अर्ज़ु इहो आहे त मूं दिलशेर खे पंहिंजी अखियुनि सां अॻुवाट थींदे ॾिठो आहे। कहिड़ा आहे उहो शख़्स जेको हितां जे अमुन खे बर्बाद पियो करे? बाबा साईं को बि धारियो न आहे, तव्हांजा ई पंहिंजा भरोसेमंद माण्हू आहिनि। भरोसेमंद माण्हू? तव्हांजो इशारो कंहिं तरफ़ आहे? सावल ऐं हैदर। वारस ईअं ई सम्झ त हाणे बाह में लॻणो पवंदो। सोट शमीर जे कंहिं बि कातल खे हाणे बख़्श न कबो। भली सोट उन्हनि खां फ़ैसिला चुकराए, पर मां उन्हनि खे मौत ॾींदुसि। ऐं अॼु खां पोइ उन्हनि कातलनि जो बुरो वक़्तु शुरू थी चुको आहे। वारस तूं तयारी करे छॾ। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।